अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां पंहिंजी ख़ुसूसी नशरियात सिचुएशन सेंटर में हाज़िर आहियूं। नाज़रीन, असां सां अॼु स्टूडियो में मौजूद आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा तमाम सीनियर रहनुमा ऐं सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजरानी साहब, जेके तमाम सीनियर सियासतदान आहिनि। साईं, वी वेलकम यू इन आवर स्टूडियो इन स्पेशल ट्रांसमिशन। ऐं असां सां लाइन ते हींअर मौजूद आहिनि मारूफ़ कानूनदान आसमा जहांगीर साहिबा। असां थोरो हीअ जेका मौजूदा सूरत हाल आहे मुल्की, इन ते थोरो असां ॻाल्हि ॿोल कयूं था। जी अस्सलाम वालेकुम आसमा जहांगीर साहिबा। जी अस्सलाम वालेकुम। जी, वी वेलकम यू इन सिचुएशन सेंटर, हमारी जो स्पेशल ट्रांसमिशन है। जी जी। ये आप जो देख रही हैं सारा जो इस वक्त माहौल है मुल्क के अंदर, इस्लामाबाद का जो भी उसकी जो फिजा है और ये जो अल्टीमेटम्स आ रहे हैं, डेडलाइंस आ रही हैं, सिविल नाफरमानी की बात हो रही है, इसको आप कानूनी हवाले से एतबार से कैसे देखती हैं? देखिए, ये कानूनी मसला कम है, ये तो एक सियासी मसला है। जहाँ तक सिविल नाफरमानी है वो तो एक बेकार सी बात है जो कि कभी इन्फोर्स ही नहीं हो सकती है। मगर अभी तरीके इंसाफ ने अपना नेशनल असेंबली से रिजाइन किया है, ये सिचुएशन को और ज्यादा ग्रेव करता है, यानी कि बिगाड़ते हैं हुए चले जा रहे हैं और यरगमाल उन्होंने पूरे मुल्क को बनाया है। मैं समझती हूँ कि खुद भी वो एक सियासी खुदकुशी पे तुले हुए हैं और मुल्क को भी वो उसकी जो जमहूरी एक सिस्टम है उसको भी डिरेल करके ही चैन लेंगे। जी अच्छा, ये बताइए कि ये सारी जो सूरत हाल है उसमें एक तो सुप्रीम कोर्ट की तरफ से जजमेंट आई है, उन्होंने गवर्नमेंट ने अप्रोच किया था कि जी इनको रोका जाए, आपकी तरफ से कोई ऐसा हुक्मनामा आना चाहिए, तो गवर्नमेंट ने कहा इट इज़ योर रिस्पॉन्सिबिलिटी। वो उन्होंने कहा कि हमारे पास आप ना, आप खुद इसको हैंडल करें कि वो रेड जोन में एंटर होते हैं या नहीं होते। बट ये जो सिविल नाफरमानी की कॉल आई है और वो जो तारुल कादरी साहब की डेडलाइन भी करीब है, तो आप क्या देखती हैं इसमें? वैसे तो फौजी जनरल कोई अगर होता है उस पर तो आर्टिकल 6 लग जाता है, क्या इसका इतलाक इनके ऊपर भी हो सकता है कहीं आगे जाके? देखिए, मैं तो आर्टिकल 6 के वैसे भी खिलाफ हूँ और मैं समझती हूँ कि अगर आम कानून अगर हो और अगर मैं कम से कम रेड जोन में इस तरह जाऊं तो हम गए हुए हैं, ये नहीं कि हम नहीं गए हुए, मगर हमें मारा पीटा खूब और हम ये रिस्क लिया और मारे खाई हमने और हमें पता था कि हम कानून तोड़ रहे हैं। तो ये कहना कि मैं कानून भी तोड़ूंगा और मैं इंसाफ पार्टी से भी ताल्लुक रखता हूँ, कानून सबके लिए एक होना चाहिए, तो अपने लिए तो कानून ये मुख्तलिफ मांग रहे हैं। तो मैं ये समझती हूँ कि ये गवर्नमेंट को बड़े एहतियात से काम लेना चाहिए, क्योंकि शुरू से नजर आ रहा है कि ये किसी खून खराबे के पे तुले हुए हैं। ये चाहते हैं कि कोई इस किस्म का हादसा हो ताकि कोई ये गवर्नमेंट हिले और कोई नई इंटरवेंशन, नई डिस्पेंसेशन आए। तो अब ये कोई तुल जाए इस चीज पे और जमहूरियत की आड़ में तुले, तो इससे ज्यादा हमारी बदकिस्मती इस कौम की क्या हो सकती है। बहुत शुक्रिया आसमा जहांगीर साहिबा, हम आपसे बात करते रहेंगे और आपसे आपके एक्सपर्ट ओपिनियन बार बार हम लेते रहेंगे। बहुत शुक्रिया प्रोग्राम में शिरकत करने का। जी साईं, तव्हां ॻाल्हि ॿुधी, उन्हनि इहो चयो त इन जी हूअं त उन्हनि मुखालफ़त कई आर्टिकल 6 जी, पर असां ख़ासि ॻाल्हायूं था जेको हिन वक़्तु वायुमंडल आहे इस्लामाबाद जो, उन में ही अफोर्ड करे सघूं था असां एज़ अ नेशन जेको आहे, या इहो रियलिस्टिक ग्राउंड्स ते ॾिठो वञे त तव्हां कीअं ॾिसंदो? पहिरीं ॻाल्हि त साईं, जेका आसमा साहिबा ॻाल्हि कई आहे त इहो डिसीशन जंहिं तरीक़े सां वठे पियो, इमरान ख़ान फ़ैसिला करे पियो, मुंहिंजे ख़्याल में हुननि ॾाढो सही लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे कि सुइसाइडल पाथ ते निकितल आहे। सही। पॉलिटिक्स में ईअं न थींदो आहे। ॾिसो, पॉलिटिक्स नालो आहे गिव एंड टेक जो, डायलॉग जो, हिक ॿिए खे बर्दाश्त करण जो, नेगोशिएट करे कंहिं सिचुएशन खे अवॉइड करण जो। हाणे हिकिड़ी एॾी ज़िद करे वेही रहण त प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ रिज़ाइन करे ऐं उन खां पोइ मां हितां उथंदुसि, त मुंहिंजे ख़्याल में इहा थोरी तमामु ज़रूरत खां ज़्यादा हिकिड़ी हार्ड लाइन आहे जेका अख़्तियार कई आहे। ऐं गॾोगॾु इहा थ्रेट ॾियणु त मां रेड ज़ोन में बि दाख़िल थी सघां थो, मुंहिंजा माण्हू दाख़िल थी सघनि था, त इहो कुझु ज़ेब नथो ॾिए पियो सियासतदाननि खे। ऐं साॻे वक़्तु मुंहिंजो अंदाज़ो आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त कुझु PMLN जी गवर्नमेंट बि सुस्ती जो मुज़ाहिरो कयो आहे। हिननि खे कुझु घणा ॾींहं अॻु में ई इन सिचुएशन खे हैंडल करण जे लाइ कुझु इक़दामात वठणु खपंदा। अॼु कमेटियूं ठाहिनि था पिया, इन्हनि सां मुज़ाकरा अॻु में बि ठही सघनि पियूं, इहे अॻु में बि ठही सघियूं, सूरत ते न पहुचिया। बाक़ी पॉलिटिकल पार्टीज़ खे इन में इन्वॉल्व करे सघियोसीं, करे पिए सघिया।
ऐं जेके पार्लियामेंट में जंहिंजी नुमाइंदगी आहे जमातुनि जी उनखे इन्वॉल्व करे पए सघियो त हिकिड़ी सिचुएशन शायदि इहा अवॉइड करे सघिजे हा। सही। हाणे उहो लाहौर खां माण्हुनि खे खणी इस्लामाबाद ताईं आया आहिनि, अची हिते वेठा आहिनि, हिकिड़े लिहाज़ सां हिकिड़ी पॉइंट ऑफ नो रिटर्न थी वई आहे। हाणे इन मां कीअं इमरान ख़ान साहब ऐं अलामा क़ादरी साहब निकिरंदा सम्झ में असांखे बि कोन थो अचे पियो, अनलेस के हिकिड़ी कन्फ्रंटेशनल सूरत हाल पैदा थी वञे ऐं हिकिड़ो बाक़ाइदा खून ख़राबो थिए। पर इहो न मुल्क जे मफ़ाद में आहे, न इहो डेमोक्रेसी जे मफ़ाद में आहे, न अवाम जे मफ़ाद में आहे। पॉलिटिक्स लचक जो नालो हूंदो आहे, पॉलिटिक्स डायलॉग जो नालो हूंदो आहे। बहितर थिए हा त जेकॾहिं हीअ वेही ॾिसो इशू छा आहे, इशू आहे त भई मुल्क जे कुझु कॉन्स्टिट्यूएंसीज़ में धांधली थी आहे, इन ताईं सॼी इहा तहरीक जो आगाज़ कयो वियो आहे। त उन लाइ मुख़्तलिफ़ फोरम्स मौजूदु हुआ, उन्हनि फोरम्स खे एक्सप्लॉइट करण जी ज़रूरत हुई। जेकॾहिं उतां बि सेटिस्फाई न पे थिया त उनखां पोइ हिकिड़े डायलॉग जे ज़रिए, हिकिड़े गुफ़्तो शनीद जे ज़रिए गवर्नमेंट सां वेही इहे इशूज़ रिज़ॉल्व करे थी सघिया। पर हेॾी वॾी हिकिड़ी बॉइलिंग पॉइंट ताईं इन इशू खे खणी वञणु मां सम्झां थो। बसि हुननि जो इहो बि चवणु आहे त जीअं चइबो आहे त जस्टिस डिलेड इज़ जस्टिस डिनाइड, त हुननि चयो त असां अहिड़े जस्टिस खे असां अप्रोच कयोसीं, कोर्ट्स में वियासीं, ट्रिब्यूनल्स में वियासीं, उतां असांखे उहो इंसाफ़ न मिली सघियो ऐं 15-16 महीना गुज़री विया, वरी हिकिड़ो साल ॿियो गुज़रे त हिन में त टेन्योर निकिरी थो वञे, त उहो हुननि खे हिकिड़ो एप्रीहेंशन हुई। इट्स नेवर टू लेट, पॉलिटिक्स में कॾहिं बि देरि न थींदी आहे ऐं हाणे बि इन जो को हल निकिरी थो सघे जेकॾहिं कमेटी जेके ठहियूं आहिनि उन्हनि सां वेही डायलॉग करनि त आई एम श्योर त इन में को न को हिकिड़ो पॉज़िटिव पहलू निकिरी सघे थो जंहिं ते ॿई पार्टीज़ एग्री करनि ऐं डेमोक्रेसी डीरेल न थिए। ॾिसो असांजो सभिनी जो इंट्रस्ट इहो आहे त पाकिस्तान में डेमोक्रेटिक प्रोसेस हलंदी रहे, डेमोक्रेसी डीरेल न थिए। मिड टर्म इलेक्शन्स बि थी सघनि थियूं, वक़्त खां अॻु में हिते इंतिखाबात थी सघनि था, उन ते का ॻाल्हि ॿोल थी सघे थी पई, इन ते को इख़्तिलाफ़ कोन्हे। इन खां अलावा ॿिया ऑप्शन्स बि डिस्कस करे सघजनि था पिया, पर यकसर हिकिड़ी अहिड़ी ब्रेकिंग पॉइंट ते वञणु ऐं कन्फ्रंटेशन में अचणु जंहिंसां ख़ुदि सॼी डेमोक्रेटिक प्रोसेस ई डीरेल थी वञे, इन सां मां सम्झां थो त न इमरान ख़ान खे फ़ाइदो थींदो, न क़ादरी साहब खे फ़ाइदो थींदो, न ॿियूं जेके पॉलिटिकल फोर्सिस मुल्क जे अंदरि आहिनि, न अवाम खे को फ़ाइदो थींदो। मुंहिंजे ख़्याल में इन सिचुएशन खे अवॉइड करणु घुरिजे एंड बेटर सेंस शुड प्रिवेल। सही। अच्छा, इन में हिकिड़ी शइ असां इहा ॾिठी आहे त हाणे जेको तहरीक इंसाफ़ जी कोर कमेटी जो इजलास थियो, उन में फ़ैसिलो कयो वियो त क़ौमी असेंबली, सिंध असेंबली ऐं पंहिंजो पंजाब ऐं बलोचिस्तान मां रिज़ाइन कंदा, पर केपी ते अञा उहो सोचनि पिया, कंसिडर पिया कनि, जेको हुनजो वधीक स्ट्रॉन्ग होल्ड आहे। इहो ख़ुदि हिकिड़ो हैरत अंगेज़ डिसीशन आहे त जंहिं असेंबली जे थ्रू इक़्तिदार में वेठा आहिनि जिते हुकूमत आहे, ॾिसो न इहो ख़ुदि हिकिड़ी ॾाढी कॉन्ट्रडिक्टरी ॻाल्हि आहे। हिकु तरफ़ इहो था क्लेम कनि त मुल्क में इंतिखाबात जेके आहिनि ग़लति थिया आहिनि ऐं जेके हुकूमतूं ठहियूं आहिनि हिकिड़े ग़लति बुनियाद ते ठहियूं आहिनि, त जिते पंहिंजी हा फेक मैंडेट ते, त पर जिथे पंहिंजी हुकूमत ठहियलु आहे उते मैंडेट सही आहे, उहे रिज़ाइन न कंदासीं, बाक़ी रिज़ाइन कंदासीं। जेकॾहिं रिज़ाइन ई करिणो हो त पोइ सभिनी मां रिज़ाइन करे छॾनि हा। मुंहिंजे ख़्याल में थोरो सोचे सम्झी फ़ैसिला कनि ऐं हिकिड़ी पॉलिटिकल मैच्योरिटी जो मुज़ाहिरो करनि त उहो ज़्यादा बहितर थींदो। ऐं मां त अपील कंदुसि इहा अॼु तव्हांजे हिन फोरम तां इमरान ख़ान खे बि ऐं डॉक्टर ताहिरुल क़ादरी साहब खे बि त इहा कन्फ्रंटेशनल पॉलिटिक्स इन हद ताईं न वठी वञनि त मुल्क खे नुक़सानु रसे ऐं डायलॉग कनि, वेहनि, मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ भी इन में इंट्रस्टेड आहिनि त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कजे। ऐं जेकॾहिं उन मां का हिकिड़ी सुठी सूरत हाल निकिरी थी अचे त मुंहिंजे ख़्याल में इहो जेको टेंशन क्रिएट थी वियो आहे सॼे मुल्क जे अंदरि ऐं ख़ुशूसी इस्लामाबाद, उते जा रेज़िडेंट्स बि परेशान आहिनि, डिप्लोमेट्स जेके रहनि था इस्लामाबाद में उहे सभु परेशान आहिनि, एजुकेशन सफ़र बि थिए, एजुकेशन स्कूल बंदि थी विया आहिनि। इहा का मुंहिंजे ख़्याल में चङी ॻाल्हि एॾी आहे कान जंहिंसां को मुल्क खे फ़ाइदो थींदो। सप्लाइज़ रुकिजी वियूं आहिनि, खाधे पीते जी शॉर्टेज थी वई आहे इस्लामाबाद जे अंदरि,
I think it's time that the situation should be diffused. सही इन में असां इहा बि ॾिठीसीं हिकिड़ी ॻाल्हि त जेको इमरान ख़ान जेको फ़ैसिलो कयो सिविल नाफ़रमानी ऐं सिविल डिसओबीडियंस जे हवाले सां उन में अॼु जेके आहिनि काफ़ी चेंबर ऑफ कॉमर्स जेके आहिनि जीअं पंजाब जो लाहौर जो आहे उन्हनि रिजेक्ट कयो आहे काफ़ी माण्हू उन्हनि चयो आहे त इहो तव्हां असांखे मतिलबु असां लाइ प्रॉब्लम्स क्रिएट था कयो पिया ऑलरेडी इकोनॉमी इज़ गोइंग डाउन डॉलर हिकिड़े पॉइंट ते सो वरी क्रॉस करे वियो त उहो काफ़ी इंस्टेबिलिटी ऐं उन्हनि खे हिकिड़ो थिए पियो त इन सूरत में जेको आहे इमरान ख़ान साहिब जी कॉल जेका आहे उनखे त मां सम्झां थो सिर्फ़ु पंहिंजो सूबो जिते हुनजी गवर्नमेंट आहे ॿियो किथां को सपोर्ट ओवरवेलमिंग सपोर्ट न मिली आहे सिविल डिसोबीडियंस जे हवाले सां इमरान ख़ान हिकिड़ो ॾींहुं अॻु में हिकिड़ो रेफरेंस ॾिनो त मुंहिंजी थोरी स्टाइल गांधी वारी थींदी ऐं सुभाणे जेको मां तकरीर कंदुसि मां ऐलान ॾिसो गांधी जेको फ़ैसिलो कयो उहो हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन हिकिड़ी डिफरेंट सिनारियो में कयो उन महिल ब्रिटिश फोर्सिस ईस्ट इंडिया कंपनी जी हिते हिकिड़ी गवर्नमेंट हुई पोइ ब्रिटिश गवर्नमेंट उन में इन्वॉल्व थी वई धारिया हिन हिंदुस्तान जे मथां क़ाबिज़ हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ त हिकिड़ी सिविल डिसोबीडियंस जी मूवमेंट जस्टिफाइड हुई हिते त वोट जे ज़रिए हिकिड़ी पंहिंजी हुकूमत क़ाइमु थियल आहे ठीकु आहे उन ते इख़्तिलाफ़ थी सघे थो पियो असांखे बि रिज़र्वेशन्स आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बि रिज़र्वेशन्स आहिनि पर उनजो मतिलबु इहो न आहे त असां मुल्क जे अंदरि सिविल डिसोबीडियंस जो हिकिड़ो ऐलान करे ऐं हिकिड़ो केओस ऐं कंफ्यूजन सॼे मुल्क में पैदा कयो आई थिंक दैट इज़ नॉट गोइंग टू हेल्प अच्छा थोरो अचूं था ताहिरुल क़ादरी साहिब ॾे ताहिरुल क़ादरी साहिब हाणे जेको शाम जो ख़िताबु कयो उन में असां रोज़ उन जे ख़िताब में को न को ड्रामेटिक का सिचुएशन ॾिसूं था कॾहिं को पुलिस वारो अचे थो उनखे चवंदासीं हीअ को हमलावर हो वरी पोइ माफ़ी करे था छॾनि अॼु वरी हिकिड़ो मशकूक क़िस्म जो धमाको बि थियो जेको अञा ताईं ख़बर न पई त उहो धमाको छा हुयो वेदर इट वॉज़ को मतिलबु कंहिं गोली हलाई को शॉर्ट सर्किट थियो अञा क्लियर न आहे पर इन जे अलावा जेको एजेंडा हुननि अॼु जेको पेश कयो जंहिंजे अंदरि इहा शइ ॾिसण में आई त हुन अॼु सिंध ऐं बलोचिस्तान खे एड्रेस कयो आहे त इन जी सिग्निफिकेंस छा आहे मतिलबु छा उन्हनि खे फील पियो थिए त अञा उहो स्पार्क न अची सघियो ऐं हाणे उन्हनि इहो फील कयो त हिकिड़ो लेफ्ट आउट सिंध ऐं बलोचिस्तान जिते उन्हनि जी एतिरी का सपोर्ट ख़ासि कोन्हे का त पर बहरहाल उन्हनि हिकिड़ो काफ़ी जेके आहिनि मसइला जेके मसाइल उनजी हिकिड़ी डिघी जेका फ़हिरिस्त आहे उहा ॿुधाई उन्हनि चयो त भई सिंध वारा जेके आहिनि उहे पाण यरगमाल आहिनि हितां जो जेको हितां जी गवर्नमेंट आहे उनजे हथों इनखे तव्हां कीअं था ॾिसो ॾिसो क़ादरी साहिबु जेको 10 नुकाती एजेंडा कल्ह ग़ालिबन ॾिनो हुयो जेको टेलीविज़न ते ॿुधोसीं ॾिठोसीं उहो त एॾो हिकिड़ो लंबो प्रोग्राम आहे जंहिंमें का पॉलिटिकल पार्टी पंहिंजे मैनिफेस्टो जो जीअं ऐलान कंदी आहे त हर ग़रीब खे रोज़गार ॾिनो वञे हर मरीज़ जो मुफ़्त इलाजु कयो वञे हर ॿार खे कंपलसरी फ्री तालीम ॾिनी वञे ऐं हर बेघर खे घर ॾिनो वञे हाणे इहे सभु अहिड़ियूं ॻाल्हियूं क़ादरी साहिबु कयूं आहिनि जेके मां सम्झां थो त 20 सालनि में बि पूरियूं कोन थियूं थी सघनि त छा इहे 20 साल इंतज़ारु कयो वञे इलेक्शन 20 सालनि जे लाइ मुलतवी कई वञे ऐं हिकिड़ी केयरटेकर गवर्नमेंट या हिकिड़ी नेशनल गवर्नमेंट ठहे जंहिंजे हवाले ज़िम्मे इहे सभु कमु कया वञनि जॾहिं उहे सभु कमु पूरा थियनि त उनखां पोइ इंतिखाबात थियनि मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि उहा कजे जेका प्रैक्टिकल हुजे इहे जेके कुझु नुकात बयानु कया आहिनि क़ादरी साहिबु विद ऑल ड्यू रिस्पेक्ट फॉर अलामा क़ादरी साहिबु मुंहिंजे ख़्याल में इहा प्रैक्टिकल ॻाल्हि कोन कई अथनि ऐं हिकिड़ो लंबो फॉर्मूलो ॾिनो अथऊं जंहिंसां हिकिड़ी त कंफ्यूजन क्रिएट थिए ऐं ॿियो इंतिखाबी अमल बि जेको आहे सो उहो धकेल जीअं पुठिते हलियो वञे ऐं इहा प्रोसेस सॼी जेका आहे हिकिड़ी कंफ्यूजन जो शिकार थी वञे मुंहिंजे ख़्याल में बजाए इन जे डायलॉग ई हिकिड़ो इन जो बहितरु रस्तो आहे जेको जेकॾहिं अपनाइनि त उन सां का चङी पॉज़िटिव हिकिड़ी राह निकिरी सघे थी पई एंड देयर इज़ ऑलवेज़ रे ऑफ होप ईअं कोन्हे त हिकिड़ो बिल्कुलु बंदि गली में अची ऐं उते ख़ुदकुशी माण्हू करे छॾे अहिड़ी ॻाल्हि न आहे अच्छा साईं हीअ जेका हाणे कमिटीज़ जे हवाले सां ॻाल्हि थी आहे गवर्नमेंट हिकिड़ो त पंहिंजो हिकिड़ो ठाहियो पर पोइ शायदि इहो फ़ैसिलो थियो त न इन्हनि खे न मोकिलियो वेंदो शायदि ओॾां रिस्पॉन्स उन्हनि खे न मिलियो साईं ख़ुर्शीद शाह साहिबु आहिनि कमिटी में नवीद कमर साहिबु आहिनि एतज़ाज़ हसन साहिब जो पहिरियों नालो हुयो ऐं अॼु वरी रहमान मलिक साहिबु कराची में हुया उन्हनि सां गॾु मौला बख़्श चांडियो साहिबु ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि त इन कमिटी उहो 90 ते बि वई उते उन्हनि सां मिली त हाणे इन जेका कमिटी आहे पोइ वरी असां हिकिड़ो बयानु बि हिकिड़ो ॾिठोसीं त ख़ुर्शीद शाह साहिबु चयो त असां वरी टोटल इन कमिटी जो मैंडेट जेको आहे उहो अचकज़ई साहिब खे था ॾियूं ऐं अचकज़ई साहिब जो अॼु ज़िक्र बि आयो आहे नालो त बहरहाल न खयो ताहिरुल क़ादरी साहिबु पर उन बलोचिस्तान जी जॾहिं ॻाल्हि कई
त उन में हुन पूरो हुन फैमिली खे अचकज़ई फैमिली खे निशानो बि बनायो ऐं चयो त ही वेठा आहिनि त इन्हनि सां असां छा ॻाल्हियूं कंदासीं। त तव्हां हाणे छा था सम्झो त जॾहिं कमेटी बि क़ाबिल क़बूल न आहे, मिसाल XYZ कोई बि पसंदि आहे त पोइ डेडलॉक त बरक़रार रहंदो। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त मां इहो अर्ज़ु कंदो हलां त अचकज़ई साहिबु हिकिड़ो तमामु क्रेडिबल माण्हू आहे ऐं हिकिड़ी सुठी रेप्यूटेशन रखण वारो, सच ऐं सिधी ॻाल्हि करण वारो आहे। पार्लियामेंट में बि हमेशह जॾहिं बि तक़रीर हुन कई आहे, जॾहिं बि को पॉइंट ऑफ व्यू ॾिनो आहे, ॾाढो रियलिस्टिक ॾिनो आहे ऐं ॾाढो बहादुराना अंदाज़ में, दिलेराना अंदाज़ में हुन गुफ़्तगू कई आहे ऐं सच चई ॾींदो आहे। मुंहिंजे ख़्याल में उन ते का आंगुर खणणु, क्वेश्चन्स रेज़ करणु मुनासिबु कोन थींदो। आख़िर कंहिं ते त एतबार करिणो पवंदो न। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो त हिकिड़ो सुठो फ़ैसिलो कयो आहे ख़ुर्शीद शाह साहिबु ऐं बाक़ी दोस्तनि त अचकज़ई साहिबु अहिड़ो माण्हू आहे मौजूदा असेंबली जे अंदरि जंहिं ते सभिनी खे एतमाद आहे, ऑपोज़िशन हुजे चाहे ट्रेजरी बेंचिस हुजनि, उन्हनि सभिनी जे लाइ उहो क़ाबिल क़बूल आहे। ऐं जनरली मुल्क जे अंदरि बि मां सम्झां थो त अचकज़ई साहिब जी सभु इज़त बि कनि था ऐं उहो एक्सेप्टेबल बि आहे। जेकॾहिं उहो विच में अचे थो, को सालसी जो किरदारु अदा करे थो त उनखे एक्सेप्ट करणु घुरिजे। जमात इस्लामी काफ़ी असांखे एक्टिव नज़र आई, ॾाढो पॉज़िटिव ऐं पिविटल रोल हुन प्ले कयो, पर हाणे कल्ह जी जेके डेवलपमेंट्स आहिनि उन खां पोइ सिराजुल हक़ साहिबु थोरो पोइते हटी वियो आहे, उनजी छा रीज़न्स थी सघनि थियूं तव्हांजी नज़र में? ॾिसो, सिराजुल हक़ साहिबु बिल्कुलु नेकनियती सां हिन जो आगाज़ कयो, बाक़ाइदा कॉन्टेक्ट्स बि कया, मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जे सरबराहनि सां, लीडरनि सां मुलाक़ातूं बि कयूं। यकीनन इमरान ख़ान सां ऐं कादरी साहिब सां बि डायरेक्ट या इनडायरेक्ट राब्तो हुननि ज़रूरु कयो हूंदो। थी सघे थो, मुंहिंजी का इन्फॉर्मेशन न आहे, थी सघे थो त हुनखे को पॉज़िटिव उहो रिस्पॉन्स न मिलियो हुजे जंहिंजे करे हू बि मायूस थी ऐं थोरो पुठिते थी वियो हुजे। पर मुंहिंजे ख़्याल में हाणे इन सॼे इश्यू जो जेको हल आहे उहो इमरान ख़ान ऐं कादरी साहिब जे हथ में आहे। हू जेकॾहिं लचक ॾेखारंदा ऐं हिकिड़ो डायलॉग जो प्रोसेस शुरू कंदा त इन बंदि गली में निकिरी सघिजे थो पियो। वरना जेकॾहिं हिकिड़ो सुइसाइडल कंहिं राह ते हलणो आहे त पोइ उन में सवाइ नुक़सान जे ॿियो कुझु हासिलु थियणो न थींदो। अच्छा, पीपल्स पार्टी जा मुख़्तलिफ़ अॻवान असां जूं ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं रहियूं आहिनि असांजी स्पेशल ट्रांसमिशन में। असां उन्हनि खां इहो सवाल कंदा रहियूं, तव्हां खां बि हिकिड़ो पुछी था वठूं त अगरि -1 वारो अगरि का जिते डेडलॉक बिल्कुलु अची बीठो आहे -1 ते ऐं फ़ैसिलो हुन ते थियणो आहे त तव्हां छा मशवरो ॾींदो मियां नवाज़ शरीफ़ साहिब खे त मतिलबु डेडलॉक खे ख़तमु करण लाइ ही शुड रिज़ाइन? पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि थोरो इन जे बैकग्राउंड खे बि ॾिसणु घुरिजे। आया इहा ॻाल्हि जस्टिफाइड आहे त को हिकिड़ी सियासी जमात या ॿ सियासी जमातूं हिकिड़ा 20,000-30,000 माण्हू वठी इस्लामाबाद पहुचनि ऐं उते जे प्राइम मिनिस्टर खे, जेको इलेक्टेड प्राइम मिनिस्टर हुजे, हुनखे चवनि तूं स्टेप डाउन कर विदाउट एनी जस्टिफिकेशन? इज़ दिस जस्टिफाइबल? या इहो तरीक़ेकार जेकॾहिं राज थिए थो ख़ुदा न ख़ास्ता हिन मुल्क में त पोइ कहिड़ी हुकूमत पाकिस्तान में हली सघंदी? मुंहिंजे ख़्याल में लख ॿ माण्हू इकट्ठा करणु कंहिं बि सियासी जमात लाइ को दुश्वार कमु कोन्हे, को मुश्किल कमु कोन्हे। जॾहिं इंतिखाबात थियनि, का हिकिड़ी जमात खटे अचे त जेका हाराइण वारी जमात आहे लख माण्हू वठी इस्लामाबाद वेहे त तूं रिज़ाइन कर, असांजे लाइ तूं एक्सेप्टेबल कोन्हे। आई थिंक इन प्रिंसिपल इहो तरीक़ेकार ग़लति आहे। I don't agree with that. सही का जस्टिफिकेशन हूंदी आहे त उनखे उन जी बुनियादनि ते ॾिसो न। हाणे चयो वञे थो त भई इंतिखाबात सही कोन थिया, फ्री कोन हुया, फेयर कोन हुया, धांधली थी आहे। ठीकु आहे, केतिरनि कॉन्स्टिट्यूएंसीज़ में थी आहे, इहो डिस्प्यूटेड मामिलो आहे, पर मेजॉरिटी हिकिड़ी हेॾी वॾी हुनखे प्राइम मिनिस्टर खे मिली आहे ऐं हिकिड़ो तरीक़ेकार आहे। ॾिसो, तव्हां वटि ट्राइब्यूनल्स ठहिया, तव्हांजी इलेक्शन कमीशन मौजूदु आहे। हाणे त न इलेक्शन कमीशन ते एतमाद था कनि पिया, न हिननि खे इलेक्शन क़बूल आहे। मां सम्झां थो इहो एॾो रिजिड क़िस्म जो जेको रवैयो आहे या एटीट्यूड आहे, इन सां मसइला हल कोन थींदा। ऐं डेमोक्रेटिक तरीक़े सां जेकॾहिं को मसइलो हल थिए थो, मुंहिंजे ख़्याल में उहो बहितर थींदो ई डायलॉग करनि ऐं पोइ वे आउट इहो मिड टर्म वारो निकिरी सघे थो हिन में ऐं वेट करनि। ऐं हीअ साॻे टाइम ते ॾिसो था त पंहिंजी ख़ैबर पख्तूनख्वा मां रिज़ाइन नथा कयूं, उते असां वेठा हूंदासीं, उहा इलेक्शन फेयर थियल आहे। उनखे पोइ वज़न मिलिया त पहिरियां उतां रिज़ाइन कंदा त भई असां सॼे मुल्क मां रिज़ाइन था कयूं, असां ख़ैबर पख्तूनख्वा मां बि रिज़ाइन था कयूं, असांखे इलेक्शन क़ाबिल क़बूल न आहे।
ख़ैबर पख्तूनख्वा क़ाबिल क़बूल आहे, बाक़ियुनि जा तव्हां रिज़ाइन कयूं था, हिकिड़ी कॉन्ट्रडिक्शन थी थिए, हिन में को वज़न कोन्हे। सम्झो था त हिकिड़ो जेका हिननि जी प्लानिंग हुई शुरू में, जंहिं प्लानिंग जे तहत आया पे, त हाणे हो ट्रैप थींदा था वञनि, तव्हांखे इहो फील थिए थो? लॻे थो त थोरो फ्रस्ट्रेशन जा शिकार हाणे थियनि पिया, छो जो हेतिरा ॾींहं माण्हुनि खे वठी अची वेहण, उनखे सस्टेन करणु, हलाइणु, इहो बि ॾुखियो कमु आहे। पब्लिक बि आख़िर केसि ताईं वेहंदी ऐं कहिड़ी उमेद ते वेहंदी, ऐं पोइ उन पब्लिक खे सिर्फ़ु विहारण जे लाइ ऐं पंहिंजी फ्रस्ट्रेशन में जे हिकिड़े कन्फ्रंटेशनल पाथ ते निकिरी पहुजे, त मुंहिंजे ख़्याल में उहो मुल्क सां बि का भलाई कान्हे ऐं क़ौम सां, अवाम सां बि का भलाई न थींदी। अच्छा, हिन सॼी सूरत हाल में जीअं त अॼु मुलाक़ात थी आहे पंजाब जो जेको वॾो वज़ीर आहे शहबाज़ शरीफ़ ऐं घरू वज़ीर चौधरी निसार साहिब जी आर्मी चीफ सां बि मुलाक़ात थी आहे, पहिरियों बि मिलंदा रहिया आहिनि। ज़ाहिर क्राइसिस जॾहिं बि हूंदा आहिनि त थोरो कॉन्फिडेंस में वठिणो हूंदो आहे, पर तव्हां छा था सम्झो, उहे त असांखे ॻाल्हियूं ॿाहिरि जेसि ताईं पब्लिक थियनि, पर अंदाज़ो इहो त हिकिड़ी नर्वसनेस आहे, गवर्नमेंट जेका हिन वक़्तु परेशान तमामु घणी आहे, त छा इन जो बि इम्कान थी सघे थो त जेको पंजाब जो वॾो वज़ीर आहे उहो कुर्बानी ॾिए ऐं पंहिंजे वॾे भाउ खे बचाए, त भई ठीकु आहे तव्हां प्राइम मिनिस्टरशिप हलायो, पर मां प्रॉब्लम हितो शुरू थियो आहे त मां रिज़ाइन कयां थो, उन में तव्हां सम्झो था को डेडलॉक एंड थी सघे थो? ॾिसो, हिन महिल परेशान थियण जी ज़रूरत बि आहे, छाकाणि त इहा रिस्पॉन्सिबिलिटी फेडरल गवर्नमेंट जी आहे त उहो इस्लामाबाद खे पीसफुल रखे, इस्लामाबाद जे शहरनि खे तहफ़ुज़ ॾिए, ख़ुसूसन डिप्लोमेट्स खे तहफ़ुज़ हुजे, उते कंहिं बि क़िस्म जी का अणवणंदड़ का बि इंसिडेंट जेका आहे सा उहा न थिए। हाणे उन हवाले सां ज़ाहिर आहे जेका गवर्नमेंट आहे उहा परेशान त आहे, ऐं हू चाहिनि था त इहो कंहिं नमूने डिफ्यूज़ थिए सिचुएशन जेका आहे, उनखे कंहिं नमूने सां असां ख़तमु कयूं, हिनखे वापसि पीसफुल सिचुएशन में खणी अचूं। उन हवाले सां ज़ाहिर आहे इस्टेब्लिशमेंट खे बि ऑन बोर्ड वठण जी कोशिशि कई वई आहे। ही पहिरीं मुलाक़ात कान्हे, हिन खां अॻु में बि चौधरी निसार साहब ऐं शहबाज़ शरीफ़ साहब मुलाक़ातूं कंदा रहिया आहिनि, GHQ वेंदा रहिया आहिनि, ऐं आर्मी भी यकीनन पाकिस्तान जी फलाह बहबूद ऐं पाकिस्तान जी स्टेबिलिटी में यकीन रखे थी पई, ऐं ख़ासि तरह सां जेका हाणे ज़रबे अज़ब हले पियो पंहिंजी मुहिम, उन जा जेके नताइज आहिनि पाकिस्तान जे तमामु हक़ में आहिनि, ऐं टेररिज़म खे ख़तमु करण में वॾो उन्हनि जो इम्पॉर्टेंट ऐं पॉज़िटिव रोल रहियो आहे, उहे बि क़तन कोन चाहींदा, आर्मी बि कॾहिं कोन चाहींदी त पाकिस्तान में अफ़रा तफ़री थिए, स्पेशली हिन ओकेजन ते जॾहिं उते ऑपरेशन बि हले थो, ज़रबे अज़ब ॿिया बि मसला, त उन में जेकॾहिं को रोल थी सघे थो, ऐं हिकिड़ी गॾियल जेकॾहिं का हिकिड़ी स्ट्रेटजी ठही सघे थी जंहिंजे ज़रिए सां ही सिचुएशन डिफ्यूज़ थिए, त मुंहिंजे ख़्याल में उनखे हर कोई वेलकम कंदो। सही। अच्छा, हिकिड़ो असां माज़ी में अगरि वञूं त जेके माज़ी जा लॉन्ग मार्च थिया आहिनि सभिनी पार्टियुनि कया आहिनि, 90s वारो जेको दौरु हुयो, उनखां पोइ वरी चीफ जस्टिस जो थियो, असां इहे सभु ॾिठा आहिनि, पर उन में हमेशह हिकिड़ी सिग्निफिकेंस हूंदी आहे, जेको चवंदा आहिनि त जेको इंटरनेशनली इंटरवेंशन्स बि हूंदियूं आहिनि, कुझु ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि, त किथां इशारो बि ईंदो आहे, त हिन दफ़े असां ॾिठो आहे त काम प्रिवेल्स, हिन महिल को अहिड़ो मैसेज या का ॻाल्हि, या इन में तव्हांजो छा चवणु आहे त हिन वक़्तु इंटरनेशनली असांखे कीअं थो ॾिठो वञे? ॾिसो, इंटरनेशनली बि काफ़ी डिस्टर्ब्ड आहिनि जेके कंसर्न क्वार्टर्स आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि जे समूरनि जूं एम्बेसीज़ हिते मौजूदु आहिनि, उन्हनि जा शहरी हिते काफ़ी मुल्कनि जा आहिनि जेके पाकिस्तान में रहनि था पिया, ऐं जॾहिं बि अहिड़ी सिचुएशन पाकिस्तान में इवॉल्व थिए थी त उहे सभु परेशान थियनि था ऐं हर को कंसर्न थो रहे पियो। मुंहिंजी इंफॉर्मेशन बि आहे त उतां इस्लामाबाद मां काफ़ी डिप्लोमेट्स जेके आहिनि से उहे कराची हलिया आया आहिनि कुझु ॾींहंनि जे लाइ, जेसि ताईं उहा सिचुएशन हुते डिफ्यूज़ थिए। इन ख़दशे में त थी सघे थो रेड ज़ोन में एंटर थियनि ऐं को नुक़सानु थिए या का ॻाल्हि थिए, त हिकिड़ो डिस्टर्बेंस वारी सूरत हाल ऐं हिकिड़े ख़ौफ़ वारी सूरत हाल त इहा उते क्रिएट थी वई आहे। त इंटरनेशनली बि उनखे ज़ाहिर आहे इन हवाले सां ॾिठो वेंदो हूंदो, असां जेतिरो जल्द थी सघे हिनखे डिफ्यूज़ कयूं सिचुएशन खे, ताकी असांजी इंटरनेशनल इमेज पाकिस्तान जी ख़राबु न थिए। असांखे हिकिड़ी पॉज़िटिव इमेज रखणी आहे, अॻे पहिरियां ई असांजी हिकिड़े टेररिज़म जे हवाले सां इंटरनेशनली असांजी पोज़ीशन ॾाढी ऑकवर्ड आहे, वरी मज़ीद असां पाण अहिड़ी पॉलिटिकल मूव्स करे पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो केओस ऐं हिकिड़ी अनसर्टनिटी वारी सूरत हाल पैदा कंदासीं त पाकिस्तान जो हिकिड़ो इमेज जेको आहे सो इंटरनेशनली
ॾाढो नेगेटिव वेंदो वेंदो। अच्छा, जीअं त असां प्रोग्राम जी पुॼाणी तरफ़ वधी रहिया आहियूं, हिकिड़ो सुवाल जेको आख़िरी जेको तमामु अहम ऐं ज़रूरी आहे, जेको तारुल क़ादरी साहब जेको सिंध जे हवाले सां ॻाल्हि कई, जेका बैड गवर्नेंस जे हवाले सां ॻाल्हि कई, ला क़ानूनियत करे इलाही हुन मसइला ॻणाया, थर जो जेका ॾुकार वारी सूरत हाल ऐं जेके बीमारियूं ऐं काफ़ी अगवा जा मसइला, कराची जो अमन, त उन हवाले सां तव्हां छा था सम्झो त हुनजी जेका ॻाल्हि हुन कई आहे त उहा किथे किथे त सही नज़र अचे थी? असां मीडिया जॾहिं रिपोर्ट कयूं था त पोइ इन ते मतिलबु को कंट्रोल छो थो कयो वञे? ॾिसो, वीकनेसिस हर जाइ ते मौजूदु हूंदियूं आहिनि, प्रॉब्लम्स सॼे मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौजूदु आहिनि, सिंध में बि प्रॉब्लम्स आहिनि जेके टैकल कयूं वञनि पियूं, कुझु मसइला हल थिया आहिनि, कुझु मसइला हल थींदा, पर ॿाहिरि वेही करे तनक़ीद करणु ॾाढी आसान हूंदी आहे। क़ादरी साहब हिन महिल छाकाणि त फील्ड खां ॿाहिरि आहे, त उते जंहिं ते वणेसि जेका तनक़ीद करे उहो जाइज़ आहे ऐं करे सघे थो पियो, पर इहो मां न चवंदुसि त हिते बिल्कुलु सभु मसइला हल थी विया आहिनि ऐं सिंध जे अंदरि को प्रॉब्लम हाणे बाक़ी न रहियो आहे, लेकिन इहो तव्हां मूंसां एग्री कंदो त जेके अॼु खां अॻु में हिते हिकिड़ी जेका धमाकनि जे हवाले सां, टेररिज़म जे हवाले सां सूरत हाल कराची जी हुई ख़ासि तरह सां, उन में तमामु वाज़े इम्प्रूवमेंट आई आहे। थर जी सिचुएशन वाक़ई थी हुई हिकिड़ी वॉल, पर उनखे कंट्रोल कयो वियो ऐं उनखां पोइ बाक़ाइदा उनजा जेके मेजर्स हुआ उहे वरिता विया आहिनि। हिन साल अॻुवाट ई उनजे लाइ बंदोबस्तु जेको आहे सो उहो कयो वियो आहे। इनशाला अहिड़ी सूरत हाल पैदा थियणु कोन ॾींदासीं त थर में वरी साॻी रिपीट थिए, ॾुकार वारी सूरत हाल ऐं माण्हुनि जे लाइ प्रॉब्लम थिए। त इहे सभु इशूज़ आहिनि ऐं हुकूमत अवेयर आहे इन्हनि समूरनि इशूज़ खां, ऐं इनशाला असां जेका हथुल इम्कान असांजे वस में आहे, हुकूमत सिंध उहे इक़दामात वठंदी एंड वी विल ट्राई टू मेंटेन पीस। साईं, वरी महिरबानी मीर हज़ार ख़ान बिजरानी साहब। नाज़रीन, असां सां हुया मीर हज़ार ख़ान बिजरानी साहब, जेके तमामु सीनियर रहनुमा आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ऐं सूबाई वज़ीर बि आहिनि ऐं तमामु वॾी नज़र अथनि। ऐं तव्हां आसमा जहांगीर साहिबा जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। असां हाणे अॻिते जेके अपडेट्स ईंदियूं असां तव्हांखे वरी जेको आहे ॿिए असां न्यूज़ बुलेटिन खां पोइ वापसि ईंदासीं ऐं पंहिंजी ख़ुशूसी जेका ट्रांसमिशन आहे कंटिन्यू कंदासीं। तेसिताणी असांखे इजाज़त ॾींदा, वरी जॉइन कयूं था।